हे ॿाहिरियां सत्संग अंतरीय सत्संग जे जोड़ण जे लाइ आहिनि। अंतरीय सत्संग न जुड़ियो त पोइ सॼी उमिरि मनोरंजन बणिजी वेंदो। हिकिड़ी सुठी घड़ी बणिजी वेंदी, उन सुठी घड़ी जो फल सुर्ग। ओहो, सुर्ग खे संतनि एतिरो निंदियो आहे, एतिरो धिकारियो आहे जो शायदि कंहिं दुष्ट खे बि न। पुञ पूरा थिया वरी हेठि अची किरंदो, एतिरो दुखी थींदो। राम, ये पुण्य ऐं पाप ॿई संसार जी दृष्टि में आहिनि। संत निरोल ज्ञान ते आहिनि। पुण्य अहंकार वधाईंदा। भगवान गीता जे अनुसार पुण्य सोन जा ज़ंजीर, खोटा कम लोह जा ज़ंजीर, ॿई बंधन में वेंदा, ॿई जनम ॾींदा। तंहिं लाइ उहो देवताऊं बि सिकंदा असांखे मनुष्य चोलो मिले, असां भक्ति कयूं, असां मुक्ति पायूं। असांखे अहिड़ो सुंदर चोलो मिलियो आहे, असां सत्य सां जुड़ियऊं। सत्य सां जोड़ण जी निशानी कहिड़ी, थोरी मां चई छॾियां, महिरबानी। शोक ऐं चिंता मन में रहियो ऐं भउ, असां सत्य सां जुड़िया न आहियूं। सुबुह खां वठी राति ताईं ऑब्जेक्शन ई ऑब्जेक्शन आहे। हे छो थियो, हे छो थियो। इन चिंता ऐं शोक मिटाइण जी न गोरी ठही आहे, न परलय ताईं ठहंदी। मां दिलि सां चैलेंज कयां थो, जेसि ताईं इहो अखर न पढ़ंदासीं, जो हो आहे होवत सो जाने, जो हो आहे प्रभ अपने का हुकुम पहचाने। श्री राम, श्री राम। साईं दुख विलाशक ॾे परमात्मा, पर सहण जी शक्ति ॾे। तूं दुख खे स्वीकार ई न कंदे, सहण जी शक्ति काॾों ईंदी? क़बूल कर न, स्वीकार कर न, शरणागति। तूं परमात्मा खे गुलाम थो बणाए। मूंखे हीअं रख, तुंहिंजी इच्छा सां तोखे जनम मिलियो आहे। असां सभु ॼाई पियाऊं या असांजी इच्छा सां जनम मिलियो आहे? जवाबु नथो अचे। मां क्लास थो हलायां, पढ़ायां थो, कथा नथो कयां। छा करे रहिया आहियूं असां? परमात्मा सर्वज्ञ आहे। संत उन सां जुड़ी करके सर्वज्ञ थियनि था। हे जीव अल्पज्ञ आहे, संतनि जो संग कनि था, असां सर्वज्ञता प्राप्त कयूं न। उते बि ठारूं, थोरे में ख़ुशि थोरे में रंज, थोरे में ख़ुशि थोरे में रंज। जॾहिं सिंध खां आयासीं, कुझु घरनि में पर्चा गीता जा ॾिसण में आया। अने पहिरियों पॉइंट बसि मूंखे ख़्याल में आयो, ॾिठोसीं, जो हुआ, जो हो रहा है, जो होगा। अध्यात्म दृष्टि में ना ठीक कुछ भी कोन्हे। छा फिर तो यह ख़बर रखो अध्यात्म छा के चइबो आहे? इहो अध्यात्म आहे। प्रभु बहितर थो ॼाणे कंहिंजो कर्म कीअं थो कटे, कंहिंखे कीअं थो हलाए। कोई कंहिंजे मथां आङुर खणण जी असांखे इजाज़त न आहे। अपने को देखो, अपने को देखो। संसार में कुछ भी न खणणो आहे, न सुठो न कसो। अगरि खणणो आहे, संसार में रहूं था, त गिला नेकी खणण जा ठीका छॾे ॾियूं असां। बसि अभी अभी गुरमुख थियूं असां। इहो खणो, जेको ॿिए जो न वणे असां न कयूं, जेको ॿिए जो वणे असां कयूं। भॻवानु कृष्ण गीता में चयो, मां सां जुड़णु, उन सां जुड़ी आहे त ॿियो रख की पाण आहे। मुंहिंजी शरणागति आहे, तुंहिंजो योग खे मां कनि। एॾो दिलासो थियो पियो आहे। भक्तनि खे कीअं खणी बीठो आहे। केरु रवदास, केरु कबीर, केरु नामदेव, सभु शूदर ज़ात जा। राजाऊं झुकिया अची, हर हिकु राजा झुकायो। जमूरिया न ही, राजा झुकियो, प्रजा झुकी वई। छा उनखे लाइक़ु बणाए, उनजी खिमिया ऐं रक्षा बि पाण कयूं। उनखे सोचणो न पियो, जेको धन आहे असां कीअं संभालींदासीं। राम, मुंहिंजा प्यारा, अर्जुन, हे शास्त्र चए थो हिन तरीक़े सां मुंहिंजो योग थींदो। हे छात्र, इहे टे चई करे चोथों चए थो, मुंहिंजे मत में अर्जुन श्रेष्ठ योग इहो आहे, जेके तूं पंहिंजे लाइ चाहें थो ॿिए जे लाइ कर। बसि इहो ई श्रेष्ठ योग आहे। मां सां जोड़ण जो वणे थो, करणु शुरू कंदासीं। असांखे मान वणे थो, मान ॾियूं। असांखे प्यारु वणे थो, प्यारु ॾियूं। तूं गार ॾींदे गार मिलंदी। राम,
बस संसार में कुछ भी न खणो आहे, खणो आहे त इहो खणो आहे जंहिंजो तोखे न वणे मन खे सम्झाए। ऐं अवगुणनि मां ई असां घणो खणंदासीं, गुणनि मां खणी न सघंदासीं, छो न गुण ॿिए जा ॻाईंदासीं पर असां में अची सघे। असांजी नेकी तॾहिं थींदी जॾहिं असां मां गुण कंदासीं न। असांजे हथ में न आहे, सॼो ॾींहुं कंहिंजी नेकी कयूं पर असांजी नेकी न थींदी। गुण परमात्मा जा जंहिंखे बख़्शिश करे, रामायण में चई छॾियईं जॾहिं तोखे शुभ कर्म थिए तॾहिं मुंहिंजी कृपा सम्झ, जॾहिं अशुभ थिए तॾहिं पाण खे सम्झ। संतन ग्रंथ साहिब में भक्तन पुरुषनि सभु अवगुणनि में खयो आहे। जीअं कामी जो काम सां प्यार आहे, लोभी जो लोभ सां, हिन जो हिन सां, तीअं संतनि जो हरि सां प्यार आहे। कंहिंखो पुछो तूं संत कीअं थिए, चए मां मूर्खनि जे संग में। अड़े मां पुछां थो संत कीअं थिए, तूं संत बणिजी आहे तॾहिं पुछां थो। संतनि जे संग में संत बणिबो आहे, मूर्खनि जे संग में। संत चवंदा आहिनि मूर्खनि सां संग न कयो, चई जेके उहे कंदा मां उहो न कंदुमि, बसि मां उहो बणिजी। सम्झ में आयो? अवगुणी मां उहो प्रैक्टिकल असांजे गुरू रूप में आहे। जेको बि शराब पी रहियो आहे, कंहिं बि दुख में आहे, ग़लति भोग भोगे थो, सुख मान धन असांजी इच्छा सां मिलियो आहे? जवाबु नथो अचे। सुख शरीर में धन ऐं माल असांजी इच्छा सां मिलंदो त पोइ कमी छो हुजे हा, कंहिंखे घुरिजे न। उहो बि चाहे थो जेको कर्म जो भोग भोगे रहियो आहे, सुख मान धन उहो बि चाहे थो, पोइ बि करे थो। ईश्वर उन रूप में असांखे सबक़ु थो ॾिए। उनखे उन जो कष्ट थींदो हुजे हा त उहो भोगे हा, करे हा। उहो जंहिं ग़लति कम जो दुख भोगे रहियो आहे, अगरि उनखे उहो दुख महसूसु थींदो हुजे हा त उहो करे हा। अर्जन साहिबु सहन करे हो, उनखे दुख थींदो हुजे हा त सहन आहे। राम इहो हिन विषय ते आहे। भाई संत चवनि था प्रभु खे यादि कयो, प्रभु खे यादि कयो, प्रभु खे यादि कयो। संसार तरको ठाहे और साईं जी रज़ा में राज़ी रहो। संसार तरको ठाहे छो यादि कयूं? संसार नथो हले, 100% तर्क राज़ी आहे, ठीकु आहे। सुख जेतिरो बि जंहिं वटि आहे अणपूरो थो लॻे, ईअं बि तरह दुख जी ज़री सहण लाइ तयारु न आहियूं। साईं खे यादि कंदे रज़ा में राज़ी रहण जी तोखे शक्ति मिलंदी। प्रतिकूल स्थिति खे तूं अनुकूल बणाए सघंदे। सम्झ में अचे थो? उन्हनि खे दुख न सतायो त कहिड़ी शक्ति जंहिंजे करे उहे सुख भोगे हा। महान पुरुष जेके बि श्री राम संतनि जे संग में इहो प्राप्त कयूं, न कि गुरू करके सॼो बोझ हुनजे मथां, हे मुंहिंजा गोॾे जा सूर लाइ, हे कर हे कर हे कर, हे छा करे रहिया आहियूं असां? इन खेचल खां मथे कॾहिं उठंदासीं? इन लाइ असांखे जनम मिलियो आहे, कमियुनि जे पूर्ति करण लाइ जनम मिलियो आहे। राम राम राम। असां मथे चढ़ूं, शरीर खां मन खां आत्मवत आहियूं। आत्मा सभिनी स्वभावनि खां न्यारी आहे। मन दुख सुख घाट नफ़े गिला नेकी मान पान संयोग वियोग गमी शादी खे भाए थो। असां इनखे मथे उथूं, मन जा ग़ुलाम न बणिजूं। शरीर जो धर्म आहे दुख सुख भोगण, इन खां मथे उथायूं पाण खे, जहिड़े हाल में प्रभु रखे। कर्म जी दृष्टि खां मथे न चढ़ंदासीं, सुखी न थी सघंदासीं जन्मनि में। भक्ति जी दृष्टि, प्रभु कंहिंखो छा थो कराए, प्रभु कंहिंखो छा थो कराए। ज्ञान जी दृष्टि सभु प्रभु ई आहे। जीअं रहे, रंग रहे, राजा रहे, चोर रहे, जेकी रहे, जीअं रहे। इहा ज्ञान जो संतनि मां स्टेज पैदा कयूं। प्रभु जीअं तूं रहे, जीअं तूं रखे, इहा भक्ति जीअं तूं रहे तुंहिंजी मर्ज़ी। अरे उहो आहे, असां तॾहिं आहियूं न। उहो न हुजे नथी क़बूलियत थिए। जेके आहियूं आत्मा पुछंदी मां निकिरी वञा। जीअं तूं रहे त शक्ति बि सहण जो ओॾी ईंदी न सम्झ में अचे थो। कथा कहाणियुनि में ख़ुशि न थियो, जेको असली ज्ञान आहे प्राप्त कयो, पाण खे मज़बूत कयो न।